जी दादा पेट्रोल जी ॾिसो था पाण हालत अॻे गुरबत एतिरी घटि थी वई आहे जो माण्हू जो हिकिड़े वेलो अॻे त चवंदा ॿ वेलो पर हिकिड़े वेले मानी खणे जो बि माण्हू परेशानी में आहे। हाणे छा कजे, छा पैगाम ॾिजे, कंहिंखे चइजे। अगरि कहिड़ी बि हुकूमत अचे थी उहो त सिर्फ़ु पंहिंजा ई नंबर स्कोरिंग कंदी आहे त मूं सही आहे बाक़ी सभु ख़राबु आहिनि। हाणे चइजे त छा चइजे, अगरि चइजे त उहे असांजे ईअं सम्झ अल्फाज़नि जी बेइज़ती आहे। बहरहाल माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। खुदारा 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 कुझु रहम कयो। सॼी दुनिया में एतिरी महांगाई न आहे, सॼी दुनिया में जहिड़ी असां वटि आहे मुस्लिम मुल्क आहे, असां कंहिंखे त चई सघूं। बहरहाल इहो ई अर्ज़ु आहे त कोशिशि कयो ग़रीबनि जी असां सभ जी ख़्यालु कयो वञे। छा ॾिसूंसीं, शहबाज़ शरीफ़ त इम्पोर्टेड आहे, उनजो कमु आहे बूट पॉलिश करणु। ॿियो इन खां वधीक छा था चई सघूंसि। ख़ुददार इंसानु जेको आहे न ईअं न कंदो आहे, ॿिए जे लाइन लेंथ ते न हलंदो आहे, पंहिंजी लाइन लेंथ ते हलंदो आहे। चांहि खणी पोइ वक़्तु ॾुखियो फ़ैसिलो करिणो छो न पवे। हीअ इम्पोर्टेड आहे, हिन इम्पोर्ट खे छा थो चई सघिजे। बसि इहो ई चई थो सघे त हीअ नाअहल आहे। बसि इहे ई अल्फाज़ आहिनि मुंहिंजा। महिरबानी।